तरक्की के लिए, ताकि शौकत जैसे काश्तकार अपने ख्वाबों की ताबीर पा सकें, अब्दुल वहीद जैसे बासलाहियत नौजवान अपने रोशन मुस्तकबिल की तामीर कर सकें, भाफल जैसी खवातीन एक बाइज्जत जिंदगी गुजार सकें। इसलिए ताकि नवाज जैसे मछेरों और अनम जैसी लड़कियों की तरबियत की जा सके, ताकि इनके और इनके ख्वाबों के दरमियान कोई रुकावट ना आए। एंग्रो, पाकिस्तान की तरक्की के लिए हम कदम। यही है जिंदगी की उड़ान। पॉपुलर पॉली फ्रूट जूसेस, आपके ख्वाबों की खालिस पहचान। फ्रॉम द हाउस ऑफ पॉपुलर। मेरा नाम उमर मुराद है और मैं काश्तकार हूँ। हमारे लिए तो ज़मीन ही सब कुछ है। आलू का फसल है, मकई है, यही जो निकलता है उसी से घर चलता है। देखें, जब आप फसल बोते हैं तो ज़मीन को ज़रखेज़ करने के लिए मैं DAP डालता हूँ। ज़्यादा पैदावार के लिए मैं यूरिया का इस्तेमाल करता हूँ। कीड़े मकोड़े से बचाव के लिए ज़राई अद्वियात। एंग्रो ही क्यों? क्योंकि एंग्रो ने कभी भी हमें मायूस नहीं किया। मेरे लिए तो बस एंग्रो ही है। भरोसे के 50 साल। एंग्रो फर्टिलाइजर। मैं हूँ अहमद शाह, पाकिस्तान का जूनियर स्टार, और मेरा स्टार है पॉपुलर जूनियर। और आपका? फ्रॉम द हाउस ऑफ पॉपुलर। इसरा यूनिवर्सिटी हैदराबाद में सिविल, मैकेनिकल ऐं इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग में दाख़िलाऊं जारी आहिनि। एडमिशन टेस्ट 7 सितंबर 2019 ते वरितो वेंदो। वधीक मालूमात लाइ इसरा यूनिवर्सिटी हाला रोड हैदराबाद। हमें नाज़ है अपने आयत पर, आजादी की इनायत पर, नाज़ है वतन की मिट्टी पर, अल्लाह की इस सोहनी धरती पर। हमें नाज़ है कि वतन की हम बढ़ाएंगे शान। हमें नाज़ है, हम हैं पाकिस्तान। वतन की तामीर और तरक्की में शाना बशाना माइल, नाज बनास्पति और कुकिंग ऑयल। पॉपुलर पॉली फ्रूट जूसेस, आपके ख्वाबों की खालिस पहचान। पॉली द सिप ऑफ जिंदगी। पॉली अब नींबू पानी फ्लेवर में भी। फ्रॉम द हाउस ऑफ पॉपुलर। सुनो, आज क्या पकाऊं? कुछ नया पकाओ यार। हर रोज का है देखो एक ही सवाल, आज क्या पकाऊं, क्या है ख्याल, मुझको देखो मिल गया इसका एक हल। रोज है मजा नया, आज हो या कल। आज तो कमाल कर दिया। कमाल तो मलका ने किया है। तुम तो हो मेरे दिल की मलका। मलका, कुछ नया पकाओ। सुना पंहिंजे अखियुनि खे झलकूं, सुना पंहिंजे अखियुनि खे झलकूं। इहे तीरन हणो पल पल तूं, इहे तीरन हणो पल पल तूं, इहे तीरन हणो पल पल तूं, इहे तीरन हणो पल पल तूं। सुना पंहिंजे अखियुनि खे झलकूं। ही मधुर आवाज़ हिंद सिंध जे महान रागी मास्टर चंद्र जो आहे, जंहिं पंहिंजे फन जे वसीले सिंधी मौसीकी ऐं शाइरी में पंहिंजो आला मक़ाम पैदा कयो। साहित्य जी दिलि सम्झो वेंदड़ शहर ठारूशा, जंहिंखे बाग़नि ऐं नारंगियुनि जो शहर बि चयो वेंदो आहे। मास्टर चंद्र 7 दिसंबर 1907 में हिकु वापारी ऐं ज़मींदार घराणे में जनम वरितो। चंद्र बाबति चयो वञे थो त हू नंढे लाको राग जो शौक़ीन हो। राग जे फन सां लॻा ऐं उन जी शुरूआती परफॉर्मेंस खे ॾिसी संदसि मुस्तक़बिल बाबति आसानी सां पेशनगोई करे सघिजे पई त मुस्तक़बिल में हू हिकु वॾो फनकार थींदो। जहिड़ी रीति भगत कंवरराम सां ही ॻाल्हि मंसूब आहे त हिकु भेरो हू जॾहिं ठारूशाह में संगीत करण आयो त उते नंढड़े चंद्र बि पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कयो, जंहिंखे ॾिसी कंवरराम बेअख्तियार चई वेठो त ही नींगर
मुस्तक़बिल जो वॾो फनकार आहे। अहिड़ी रीत ठारू शाह ॼाए हिंद सिंध जे अज़ीम अदीब गोविंद माल्ही पंहिंजी आत्मकथा जे किताब ॻाल्हियूं मुंहिंजे ॻोठ जूं में वाज़े तौर लिखियो आहे। ठारू शाह में हिकु नओं फनकार उभरे पियो। असल नालो त चांडूमल अथसि, पर पाण खे मास्टर चंद्र चवराए थो। हुनजी गायकी जे अंदाज़ मां आसानी सां पतो लॻाए सघिजे थो त ही हमरा मौसीक़ी जी दुनिया में पंहिंजो नालो मंझराईंदो। तमामु घणा उस्ताद आहिनि। पहिरीं त कुदरत सां मुंहिंजे को वॾनि जो वरसो कोन हो, पर कुदरत सां मूंखे आवाज़ कुदरत सुठो ॾिनो हो। ऐं पोइ ठाहींदो हुउसि, नंढड़े हूंदे ठाहींदो हुउसि, ॻाईंदो हुउसि, पंहिंजे हम क्लासनि खे विंदराईंदो हुउसि, स्कूल वारनि खे मास्टरनि खे विंदराईंदो हुउसि। मुंहिंजो प्रिंसिपल लोकमो लखाणी हो, उहो ॾोहिड़ा ॾींदो, उन खां ॾोहिड़ा यादि कयमि। काका जेतिरा मटाई दरवेश सूफ़ी दरवेश उहो तार मकान जो ठेका यादि कराईंदो हो। हसराज सोनारो हासो सोनारो तबलो वेही वॼाईंदो हो। पोइ 14 साल जो ॿार होसि त काका जन सां गॾिजी वेंदो हुउसि मां डॉक्टर रोचलदास वटि रोहीअ में। उते साईं कंवर राम जन आया, मुंहिंजो सुर ॿुधी चऊं चंद्र भॻवान त सरस्वती आहे, तूं कंहिं ज़रूरु चमकंदे। पोइ पाण बि ॻाईंदा, मूंखे चवंदा त चंद्र भॻवान तूं घड़ो वॼाए त मां ॻायां। पोइ उनजी आशीर्वाद थी। उते वसण राम संत जो जेको गादी नशीन हो अमरू राम, उहो आयो हिकिड़ी चई त बुलड़ू बुलड़ू मूंखे दुर्गा त ॿुधाए। पोइ मूं चयो साईं मां दुर्गा कोन ॼाणा। चई हल त तोखे मां वठी थो हलां गवाए वटि। पोइ ख़ान साहिबु अमीर ख़ान वटि वठी हलियो, हिकिड़े तुरबत ते वेठो हो रोहिड़ीअ में। पोइ उते वेठो हो, उते चई बाबा ही 10 जो नोट अथई बेटा, पोइ वधीक त तोखे घणो ॾिनोसीं, बुलड़ू अथई चंद्र, हिनखे दुर्गा सेखार। पोइ मूंखे दुर्गा सेखारियईं, मां त सिखी वियुसि। पोइ मुंहिंजे पास उस्ताद जी मूंखे दूसरा सबक ॾियो, बेटा ये तो यादि करो, ये यूं खाई पियो वञे। पोइ मूं चई अभी मोटी तान करो, मां चई मोटी तान कैसे, उन खां सिखियुसि। मुंहिंजो पीउ त हुनखे चङो नमूने पसंदि कंदो हो, ऐं जिथे बि ईंदो हो महिमान थी रागी ते उते वेंदो हो। ऐं पहिरियों जो चंद्र वटि साइकिल ई त उहा बि ॾिसंदो ॻाल्हि कंदो त इहा किथां आई। उहा ही हिकिड़ी साइकिल कराची मां, यानी असांजे नवाबशाह ज़िले में साइकिल हुई ई कान। पोइ धिका खाई उहो जो सिखियुसि त पोइ ठाहिण जो त मर्ज़ हुओ नी, पोइ उहो ठाहींदो हुउसि, ॻाईंदो वेंदोसि। पोइ त भॻत ॻाईंदा हुआ, पर उन यानी हिकिड़ी सिट मूंखे ॿुधायो मास्टर, उहा हिकिड़ी सिट मूंखे यादि आहे। सैर कयोसीं साइकिल जो, सैर कयोसीं साइकिल जो, हैंडल हथ में आहे लोडो नाहे, हैंडल हथ में आहे लोडो नाहे। सैर कयोसीं साइकिल जो, हैंडल हथ में आहे। यानी 12 सुर सूफ़ी कलाम ॻाईंदा हा न। शुरूआत तव्हां उन्हनि सां। पोइ मथे चाढ़नि ते के मर्द त चढ़ंदा, ब्रेक ॾेई लाहियुनि तां लहंदा, व्हीलनि खे त वराए लोडो नाहे, ओ पीठनि खे त फेराए लोडो नाहे। सैर कयोसीं साइकिल जो, हैंडल हथ में आहे। हिकिड़ो त मास्टर चंद्र जेको हो उहो नेचुरल क़िस्म जो जेको सिंगर हो, यानी हिकिड़े आर्टिफिशियल सिंगर थींदा आहिनि हिकिड़ो, छाकाणि जो हुनजी फैमिली जेका आहे उन फैमिलीअ में केरु ॻाइणो त कोन हो। इन जे करे हुनजी फैमिलीअ ते ख़ुदि ई इल्ज़ाम लॻंदा रहिया त बाबा हुननि जी फैमिलीअ में हिकिड़ो मीरासी पैदा थियो आहे, हिकिड़ो मंगनार पैदा थियो आहे, इन माण्हूअ खे संग केरु ॾींदो। खैर हाणे वक़्तु साबित कयो त जेके उहे इल्ज़ाम हणंदड़ आहिनि उन्हनि खे केरु बि नथो सुञाणे। ऐं चंद्र यादि आहे, मां ज़ार रोअंदो हुउसि जॾहिं मां ॻाईंदो हुउसि। उन वक़्तु मूंखे वॾड़ा खिंदाज़नी कंदा हुआ, चवंदा रे चंद्र भेणा माउ पीउ खे हिकिड़ो ई पुटु आहीं, ख़ानदानी शाहूकारी ॿार आहीं रे, तूं फ़क़ीरनि सां फाटल कपिड़ा पिया आहिनि, हुननि खे ढोलकियूं गिटीअ में यकतार गिटीअ में तो सूट कोट पाए हुननि सां बीठो नची ऐं मिरासिन वांगुरु। अरे भेणा को ॿाह बि कोन ॾींदुई। सची ॻाल्हि। पोइ बरा मिली न तव्हांखे? पोइ तव्हां मूंखे हिकु मिली, एक नारी सदा जती सो प्यारा। पोइ असांजो चाचो हूंदो घनश्यामदास मुख्तियाकारो, 6 महीने ईंदो वेंदासीं पेरे पवण। पोइ मां जॾहिं पेरे पहुंच ताईं आ मिरासी आर भाभी, पोइ त मां अहिड़ी दिलि खटी थी पई, जॾहिं अचे तॾहिं पेरे पवण कोन पियो वञासि। पर प्यारा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव, जॾहिं संगीत जो शान थियो त उहो साॻियो चाचो मूंखे गुलनि जा हार पारायो। मास्टर चंद्र न रुगो रागी, मौसीकार, फिल्मसाज़, हिदायतकार, सदाकार, पेशकार हो, पर हुनजी सुञाणप जेका लोक खां लिकल आहे त हू केतिरनि ई किताबनि जो लेखक बि हो।
जिन मां बाद में 9 किताब शाया बि थिया। चंद्र जो जेको वॾी कंट्रीब्यूशन आहे उहो राइटर आहे, 9 किताबनि जो राइटर आहे साईं। पूरा 9 किताब मास्टर चंद्र लिखिया आहिनि ऐं उहो पासो जेको आहे उहो मास्टर चंद्र जो पासो जेको आहे उहो गुजो आहे। मसलन उन पंहिंजे जेको मुर्शिद अथसि जीवत राम मटाई, उन ते हिकिड़ो डिटेल किताब लिखियो आहे, काका जीवत राम मटाई सचो सूफ़ी अथव सूफ़ी दरवेश। ऐं ॿियो जेको किताब हुनजो आहे 4 चङा 4 मदा संगीत ऐं मां, अहिड़े क़िस्म सां उनजा 9 किताब जेके आहिनि। उहा ॿी ॻाल्हि आहे त उहे किताब असां वटि आहिनि ॾुखिया, छा करे उहे किताब छपिया बि हिंदुस्तान में, सिंध में कंहिं पब्लिशर उहा कोशिशि बि कोन वरिती। ॿई किताब ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो असां वटि सरमायो आहिनि जेके फ़िलहालु त पंहिंजे पहुच खां तमामु घणो परे आहे। मास्टर चंद्र अहिड़ी शख़्सियत थी गुज़रियो आहे जेका हिंदू ख़्वाह मुस्लमान ॿिन्ही वटि मक़बूल माण्हू रहियो, फ़न जी दुनिया सां लाॻापियल फ़क़ीर मंश इंसान, ग़रीब परवर इंसान। ऐं राग जी दुनिया में ही वाहिद फ़नकार हो सिंध जो जंहिंखे 3 ख़ासि हिकिड़ियूं ख़ासियतूं हुयूं हिन शख़्सियत में। पहिरियों त शाइर बि पाण अक्सरो बेशितर हुन पंहिंजी शाइरी ॻाई, धुनूं बि हिन पाण ठाहियूं, मौसीकार बि पाण ऐं वरी गायक बि पाण। इहो घटि हूंदो आहे त को फ़नकार बि पाण हुजे, शाइरी बि संदसि हुजे ऐं मौसीक़ीअ जी धुन तरतीब बि हुनजी पंहिंजी ॾिनल हुजे। चंद्र अहिड़ी शख़्सियत हो। जेका ख़ासि तारीख़ ॻाल्हि इहा आहे त पुराणे दौर में पहिरियों गूंगियूं फिल्मूं ठहंदियूं, त मास्टर चंद्र उन गूंगियुनि फिल्मनि ठाहिण खां अॻु में ई रिकॉर्ड भरियो। माना हिन बरे सगीर जो ईअं तव्हां सम्झो त इहो वाहिद हिकिड़ो कलाकार हो जंहिं उन दौर में पंहिंजो ग्रामोफोन रिकॉर्ड भरायो ऐं उहो हुनजो कलाम तमामु घणो मशहूरु थियो। ऐं हिते तारीख़ लिहाज़ खां इहो बि अर्ज़ु कंदो हलां त उहो रिकॉर्ड जेको भराइण वारो वारी शख़्सियत हुई, हीअ जेको हैदराबाद में सचल कॉलेज या ख़ान बहादुर गर्ल्स कॉलेज, इन जो जेको बानी हो मरहूम मोहम्मद बख्श शेख साहब, जी बिल्कुलु, जेको शाइर बि हो, हुनजो तख़लुस जेको कोजी असुल शिकारपुर जा हुआ उहे, उहे उन ज़माने में नवाब सारे कलेक्टर हुआ। त मास्टर चंद्र जो जेको ज़िंदगी जो पहिरियों रिकॉर्ड उहो सरदार मोहम्मद बख्श खान कोजीअ जो, जेको तव्हां अॻोड़े हुनजो थोरो ज़िक्र करियो। बल्कि उहा ॾाढी अजीब आहे त हबीबा न उहो थोरो मां इजाज़त ॾियो त मां थोरी न जी उहा तबीबा ख़्याल सां ॾिसिजो त तबीबा ख़्याल सां ॾिसिजो, अथम का दिल जी बीमारी जिस्म तां ज़ो तवानो पर ढरी में लफ़्ज़ वारे तबीबा ख़्याल सां ॾिसिजो, किताबनि में दवा कान्हे मिठा हिन मर्ज़ मुंहिंजे जी दवा दारू सॼण तूरी दवा ॾियो का दर्द वारे तबीबा ख़्याल सां ॾिसिजो। मास्टर चंद्र पंहिंजो पहिरियों गीत सोना अर्ज़ आहे रेडियो ते ॻायो ऐं पोइ ॾिसंदे ॾिसंदे ही गीत हर माण्हू जे चपनि ते गूंजण लॻो। सोने
जंहिंखां पोइ मास्टर जा ॿिया कलाम जहिड़ो कि रुठाई रहनि पर हुजेनि हयाती, दिल आहे हथनि में, कबूतर कबूतर सोना वञ न उथी, नित नवां रिकॉर्ड कायम कया। दिल आहे हथनि में तो ख़रीदार खे ॻोल्हियां, दिल आहे हथनि में तो ख़रीदार खे ॻोल्हियां, बाज़ार मुहबत में तलबगार खे ॻोल्हियां। कीमत मुंहिंजे दिल जी फ़क़ति प्यार मुहबत, सस्तो ही आहे सौदो न है ज़र जी ज़रूरत। सस्तो ही आहे सौदो न है ज़र जी ज़रूरत। हाय हाय बस घुर्जे वफ़ा थी तो वफ़ादार खे ॻोल्हियां, दिल आहे हथनि में तो तलबगार खे ॻोल्हियां। हरदिल अज़ीज़ रागी जंहिं सिंधी मौसीक़ीअ में हिकु नए अंदाज़, हिकु नए स्टाइल खे मुतारिफ़ करायो ऐं उन ई स्टाइल जी छाप अधु सदीअ खां बि वधीक अरसे ताईं असांजे सिंधी मौसीक़ी ते क़ाइमु आहे ऐं क़ाइमु रहणी आहे। जंहिं पंहिंजे दौर में मक़बूल तरीन अवामी राग ऐं गीत ॻाया, तुंहिंजे शहर में आयसि, क़िस्मत सां, रुठाई रहनि शल, हुजनि हयाती, हबीबा, ख़्याल सां ॾिसजो। ही चंद मुख़्तसिर उहे कलाम जेके उन फ़नकार जे हिसे में आया जिन खे असीं सभु सिंध हिंदवासी ऐं सॼी दुनिया में हुन जा पखड़ियल मदा मास्टर चंदुर जे नाले सां यादि कंदा आहिनि। मास्टर चंदुर असांजो हुयो, असांजी सभाॻीअ सिंध जो हुयो। हिकिड़ी हैदराबाद जी ॻाल्हि बि मशहूरु ॻाल्हि आहे। हा त जिथे ॻाई पोइ ॻाल्हि तिलक चाढ़ी हुई या को ॿियो हंधि हो त पोइ केतिरियूं मायूं बेहोश थियूं, मथां हेठि किरी पियूं, हसीनाऊं बेहोश थी वियूं। हा जी किरी पियूं। ऐं अहिड़ो वाक़ियो आहे, अहिड़ो वाक़ियो हिकिड़ो ॿियो बि तव्हां यानी असांखे वॾड़नि जे वाता मिलियो आहे। उहो इहो त हिकिड़े दफ़े हिन ॻायो पिए, पोइ हिन जो जेको हिकिड़ो चाहींदड़ अहिड़ो हो जंहिं वटि जेका बि धन दौलत हुई उहा हुनखे हुन मथां घोर कई। जॾहिं हुन वटि पैसा ख़तमु थी विया त वरी पोइ अजरक वञी हुनखे पाराई। अजरक पाराइण खां पोइ वरी कमीस लाहे वरी उहा हुनखे पेश कई। कमीस लाहिण खां पोइ वरी पंहिंजो पटको लाहे उहो वरी उनखे वञी पाराई। इते मास्टर चंदुर राग बंदि करे उथी उनखां माफ़ी वरितई, ॿाहूं ॿधई ऐं चई साईं मूंखे जेका तव्हां इज़त ॾिनी उहा एतिरी घणी आहे जो मुंहिंजे वित वस खां ॿाहिरि आहे। हाणे तव्हांजी महिरबानी, इहे सभु शयूं तव्हांजूं मुंहिंजे अखियुनि ते, पर हाणे हीउ पटको जेको आहे उहो तव्हां पाण तुंहिंजे शहर में आयुसि क़िस्मत सां, पर सुहिणा की न रहायो तो। ओ सुहिणा की न रहायो तो, मूंसां दिल भर की न रहायो तो। दिल भर की न रहायो तो, मूंसां भूरल की न रहायो तो। तुंहिंजे मुल्क में आयुसि क़िस्मत सां, पर सुहिणा की न रहायो तो। इन्हनि सभिनी गीतनि खां वधीक जंहिं कलाम मास्टर चंद्र खे फन जी विलायत जे दर्जे ते पहुचायो उहो हिकु नंढड़ी नींगरी जे ज़ुबानी उहे ॿोल हुआ जंहिंमें चंद्र पंहिंजे ख़ूबसूरत आवाज़ में ॻायो त उमरकोट जिले थर
पाकल जे बहराड़ी में हिकु ज़मींदार पंज अठनि सालनि जे धीउ सां गॾु बंगले में रहंदो ही उहो गीत हो जंहिं लाइ हिंदुस्तान जे पहिरें वज़ीर आज़म जवाहरलाल नेहरू पंहिंजे केतिरनि ई इंटरव्यूनि में भरपूर पसंद जो इज़हार कयो। मास्टर चंद्र खे इहो एज़ाज़ बि हासिल आहे त बॉलीवुड जी शुरूआती कामयाब फिल्मुनि में संदसि कंपोज थियल धुनूं ॻायूं वयूं। त मास्टर चंद्र सां हिकिड़ी वॾी ज़्यादती आहे, हिकिड़ी नाजाइज़ी आहे, छाकाणि जो मास्टर चंद्र खे हिन महिल ताईं जेको पाण ॾिठो आहे उहो त हाणे गुलूकार आहे, शाइर बि हो, मौसीक़ी बि पाढ़ींदो हो ऐं काफ़ी फिल्मुनि में कम बि कई। एतिरे क़दुरु जो नूरजहां सां गॾु बि हुनजी हिकिड़ी फिल्म में उर्दूअ में हिंदीअ में हिंदुस्तान में पोइ कास्ट थी। मैं हूँ अहमद शाह, पाकिस्तान का जूनियर स्टार और मेरा स्टार है पॉपुलर जूनियर और आपका From the House of Popular। ताज़ा बनास्पति और ताज़ा कुकिंग ऑयल बनाने वालों की तरफ से तमाम अहले वतन को ईद मुबारक। ताज़ा में ही मजा है। यही है जिंदगी की उड़ान। पॉपुलर पॉली फ्रूट जूसेस, आपके ख्वाबों की खालिस पहचान। पॉली टेस्टी ऑफ जिंदगी। From the House of Popular। ताज़ा बनास्पति और ताज़ा कुकिंग ऑयल बनाने वालों की तरफ से तमाम अहले वतन को ईद मुबारक। ताज़ा में ही मजा है। यही है जिंदगी की उड़ान। पॉपुलर पॉली फ्रूट जूसेस, आपके ख्वाबों की खालिस पहचान। पॉली द सिप ऑफ जिंदगी। From the House of Popular। इसरा यूनिवर्सिटी हैदराबाद में सिविल, मैकेनिकल ऐं इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग में दाख़िलाऊं जारी आहिनि। एडमिशन टेस्ट 7 सितंबर 2019 ते वरितो वेंदो। वधीक मालूमात लाइ इसरा यूनिवर्सिटी हाला रोड हैदराबाद। पॉली द सिप ऑफ जिंदगी। पॉली अब नींबू पानी फ्लेवर में भी। From the House of Popular। जेतोणीक मास्टर चंद्र असां वटि जिस्मानी तौर मौजूद त नाहे, पर उन जी उहा जगह जंहिं लाइ चयो वेंदो आहे त 1945 धारे पंहिंजे ॿिनि पुटनि मनसुख ऐं कन्या जी यादि में ठहिराई हुई, उहा मौजूद आहे। हाणे उन जाइ में हाजी अख्तर खानज़ादो रहे थो। हाजी अख्तर खे इहो एज़ाज़ हासिल आहे त 74 वरिया गुज़रण बावजूद हुन चंद्र जी जगह खे जीअं जो तीअं बरक़रार रखियो आहे। उन वटि मास्टर चंद्र जी जगह लाइ काफ़ी सारूणियूं आहिनि। जी नाज़रीन, मास्टर चंद्र जे घर में मौजूद आहियूं। अचो त असां वधीक विज़िट कयूं था मास्टर चंद्र जो जेको घर आहे। हिते मास्टर चंद्र रहंदो हुयो, हिते मथे हूंदो हुयो ऐं हींअर असां छित ते हुनजे पहुता आहियूं जेका हिन साॻी पोज़ीशन में बरक़रार आहे हिन महिल ताईं। हीअ जेके असां तव्हांखे नाज़रीन ॾेखारींदा पहिरियों त हीअ जारा ॿुधाया वञनि पिया त हीअ जेके जारा आहिनि हिते ॾिया ॿारे जेको आहे सो इबादत जेकी कंदा हुआ, ज़ियारत कंदा हुआ, राग जेको चवंदा हुया न, पोइ हिते राति जो वेही ऐं हिते हिननि में ॾिया ॿारींदो हो मास्टर चंद्र पंहिंजे दोस्तनि सां गॾु। नाज़रीन तव्हांखे अचो वधीक ॾेखारियूं पिया त हीअ जेको मास्टर चंद्र जो जेको घर आहे उन पोज़ीशन में हिन महिल ताईं उन पोज़ीशन में हिन जा जेके दर आहिनि हीअ बि दर उन पोज़ीशन में अॼु ॾींहं ताईं मौजूदु आहिनि। जॾहिं तव्हां ॿुधायो त तव्हां मास्टर चंद्र जे घर खे जीअं हू लॾ पलाण करे वियो आहे तीअं जो तीअं उन पोज़ीशन में रखे वेठा आहियो, इहो तव्हां छा था सम्झो त तव्हांजी कंहिं सकाफ़त खाते टाउन या कंहिं ॿिए मदद कई आहे या उनखे पंहिंजे तव्हां ख़र्चे ते रखे वेठा आहियो? भई जॾहिं असांखे सन 1955 में मास्टर चंद्र आयो जेॾी महिल, पोइ असांखे ख़बर पई त हे त हिकु वॾो महान गुलकार महान माण्हू आहे। असांखे हुन सां मोहबत थी, असां उन्हीअ जे मोहबत जे करे हिन जाइ खे संभाले वेठा आहियूं। केतिरा सियाह ईंदा आहिनि तव्हां वटि घुमण ऐं मास्टर चंद्र खे तव्हां उन जे बाबति असांखे कुझु ॿुधायो? अमेरिका में माण्हू ईंदा आहिनि, लंडन मां ईंदा आहिनि, दुबई मां ईंदा आहिनि, बम्बई मां ईंदा आहिनि, अलाए केतिरा सियाह ईंदा आहिनि। को राति जो अचे थो, को ॾींहं जो अचे थो, वेचारा परे खां ईंदा आहिनि। असां सभिनी खे वेलकम कंदा आहियूं, जाइ ॾेखारींदा आहियूं, रिफ्रेशमेंट कराईंदा आहियूं, जेको असां सभु पुॼंदो कंदा आहियूं। घर त हींअर ज़बून थियण लॻो आहे, पोइ छा था सम्झो जे इहो सरकारी सतह ते जेकर हथी न मिली हिन घर खे त हीअ बि जेको आहे सो विरसो जेको क़ौमी विरसो आहे त मिसमार थी वेंदो?
70 सालनि में कंहिं सिर बि न ॾिनी आहे त हाणे छा ॾींदा असांखे। असां हिकु हिकु माण्हू वटि वेंदा हुआसीं, भई असांजे हिते घिटीअ में पाणी बीठो आहे, जाइ लुॾे थी, दर हेठि पोयों झुकी वियो आहे, फलाणो कमु थी वियो आहे, कंहिं नाली कंहिं फर्श न ठारायो, रुगो गंदगी जा ढेर। हर माण्हू वटि मां वियुसि, कंहिं बि कोन कयो। हिते जे माण्हुनि खे को अहसास ई कोन्हे, का शइ ई कोन्हे, उन्हनि खे का दिलचस्पी कान्हे हिते जे माण्हुनि खे। को माण्हू मूं वटि न आयो आहे त हल तोसां गॾु असां था हलूं, MP वटि हलूं था, MNA वटि हलूं था, ज़िले नाज़िम वटि हलूं था, केर बि न आयो। हींअर महिरबानी कई आहे, अली साहब कई आहे, जो फर्श बि लॻो आहे, नाली बि ठही आहे। ॿियो टाउन ऑफिसर साहब बजाराणी साहब। अच्छा चाचा भला हीउ जेको घर जेकॾहिं ड्रही थो वञे त पोइ तव्हां छा सम्झंदो, कीअं जेको आहे सो इहो हीउ क़ौमी विरसो मसमार थी वेंदो ऐं हिन खे जेकॾहिं हथी न मिली त पोइ तव्हां छा सम्झंदो, तव्हां नई सही करे तमील कराईंदो ॿियो घर पंहिंजो, या छा कंदो? असां इंशाअल्लाह जेसि ताईं हयाती आहे इन जाइ खे बरक़रार रखंदासीं, जेसि ताईं बि असांजी हयाती रहे। मास्तर चंद्र जे घर में तव्हां रहो था, तव्हां कीअं महसूसु कयो था? असांखे ॾाढी ख़ुशी आहे त असां मास्टर चंद्र जे घर में रहूं था, छाकाणि त पहिरियां असांखे ख़बर न हुई इहो केरु आहे, असांजे घर में माण्हू छो ईंदा आहिनि। पर जॾहिं असां वॾा थी असां होश संभालियो, असांजे ॾाॾा असांखे ॿुधायो त हिकु वॾो फ़नकार हो, मतिलबु गुलकार हो, जेको गाना वग़ैरह ॻाईंदो आहे। इन करे असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, केरु ईंदो आहे असांजे घर में, कुंड खुर्च खां माण्हू ईंदा आहिनि ऐं जेकॾहिं उहे ईंदा आहिनि त असांखे ख़ुशी थींदी आहे। असां कॾहिं उन्हनि खे मना न कंदा, असांजा दरवाज़ा 24 कलाक उन्हनि जे लाइ खुलियल आहिनि ऐं असांखे मतिलबु ॾाढी ख़ुशी थींदी आहे जेकॾहिं उहे ईंदा आहिनि ऐं असां पंहिंजे पाण खे ख़ुशनसीब सम्झंदा आहियूं, छाकाणि त असां उन्हनि जे घर में रहंदा आहियूं। ठारू शाह में मास्टर चंद्र जी यादगारनि में ठारू शाह हाई स्कूल जे ड्रामा हॉल खे इहो एज़ाज़ हासिल आहे त हिते गोबंद माल्ही जे इब्तिदाई लिखियल ड्रामनि में मास्टर चंद्र पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। हीउ ड्रामा हॉल शहरनि ऐं ख़ासि करे तालीम सां लाॻापियल माण्हुनि जो मर्कज़ हो, जेको हाणे हिकु उजड़ियल दास्तान खां सवाइ का बि हैसियत नथो रखे। अहिड़े वॾे महान माण्हूअ जी बि हिते का तकलीफ़ नथी थिए, उन जो घर तोड़े जो दुनिया जा माण्हू ॾिसणु अचनि था, पर असां ठारू शहर उनखे विसारे छॾियो आहे। इहा ॾाढी ॾुखोईंदड़ ॻाल्हि आहे। न रुॻो असां माण्हुनि, पर सरकारी सतह ते सिंध लेवल ते बि अहिड़ो को बि प्रोग्राम नथो कयो वञे जंहिंमें असां हिन पंहिंजे अज़ीम शख़्स खे का भेटा पेश करे सघूं या उन सरकारी हिसाब सां को वॾो प्रोग्राम रखे सघूं। अहिड़े क़िस्म जो हिते को बि प्रोग्राम कोन थो थिए, ॾाढी ॾुखोईंदड़ ॻाल्हि आहे। ऐं इन हवाले सां असांखे हिकु सुजाग क़ौम जो सबूत ॾियण जे लाइ असांखे अहिड़ा प्रोग्राम करणु खपनि, लाज़मी करणु खपनि। ठारू शाह जे नाले सां जिथे तव्हां वेंदव त मास्तर चंद्र जे नाले सां सुञातो थो वञे। अॼु बि जेको आहे पुराणे ज़माने जा जेके रिकॉर्डिंग आहे उहो ॿुधो थो वञे त नए नसुल ते वॾो उनजो असरु थो अचे ऐं असां पाण जेको आहे ख़ुदि उन जा परस्तार आहियूं सम्झो। छो त ठारू शाह में जॾहिं मास्तर चंद्र वरसीअ ते आयो हो त असां ख़ुदि पाण मौजूदु हुआसीं ऐं असां स्टडीअ जे दौरान ठारू शाह में वरसी थी त असां उन वक़्त में मौजूदु हुआसीं। त उन जे असांजो शाइरीअ सां ऐं उन जे ॻाइण सां लॻाव असांजो ऐं तमामु बहितरीनु ऐं वॾो जेको हिकिड़ो नामवर जेको आहे सो फ़नकार हुयो। ठारू शाह जी शाही बाज़ार खे आलमी सतह ते उन वक़्तु वज़ीराई हासिल थी जॾहिं तॾहिं जी मौसीक़ी जी दुनिया में पंहिंजो आला मक़ाम रखंदड़ म्यूज़िक कंपनी हिज मास्टर वॉइस चंद्र जा गीत रिकॉर्ड करण लाइ इन बाज़ार में पंहिंजो मर्कज़ खोलियो। इन ई बाज़ार में मौजूद म्यूज़िक सेंटर में सिंधी मौसीक़ी जे अज़ीम फ़नकार मास्टर चंद्र जा अटकल 400 खां वधीक कलाम रिकॉर्ड कया विया। ठारू शाह में मशहूर प्रोडक्शन कंपनी हिज मास्टर वॉइस जो मैनेजर वलीराम हो, जंहिंजो नालो बि मास्टर चंद्र जे पोयां हुन जे घर ते लिखियल आहे। HMV मतिलबु आहे त हिज मास्टर वॉइस, हीअ ब्रिटिश बेस्ड कंपनी हुई जेका रॉयल कंपनी हुई, ईअं सम्झो त उन दौर में इंग्लैंड में ऐं हिंदुस्तान में हिन जो हेडक्वार्टर हो कलकत्तो ऐं सिंध में कराचीअ खां पोइ हिन जो जेको घणे मां घणो सिस्टम हो उहो ठारू शाह में हो ऐं ठारू शाह में मास्टर चंद्र जे करे। तव्हां ऐं असां जेकॾहिं हलंदासीं त मास्टर चंद्र जे गेट ते जेको चंद्र वलीराम लिखियलु आहे, इहो वलीराम जेको आहे इहो मास्टर चंद्र जो सोटु हो जंहिंखे गोबंद मालीअ पंहिंजे किताब में वलूअ बि लिखियो आहे। उन वलूअ जो हुते मार्केट में जेको असांजी शाही बाज़ार आहे उन में हिकिड़ी डिस्ट्रीब्यूशन हुई जंहिं ते HMV लिखियलु आहे। HMV छा आहे जो उन दौर में ईअं सम्झो त वॾो प्रोडक्शन हाउस हो, तमामु वॾो प्रोडक्शन हाउस हो जंहिंजे बुनियाद ते मास्टर चंद्र
चंद्र ईअं सॼी हिंदुस्तान में मशहूरु थी वियो ऐं HMV ख़ुदि जेको आहे उहे मास्टर चंद्र मां उन दौर में बि लखें रुपया कमाया ऐं हूअं बि चवंदा आहिनि त HMV एतिरी त वॾी कंपनी हूंदी जो फनकार उनखे माना उन में रिकॉर्डिंग कराइण लाइ मिनथू कंदा हुआ ऐं जेकॾहिं को वॾे मां वॾो फनकार हो त उन दौर में उनखे जेका रॉयल्टी मिलंदी उहा 5% मिलंदी, पर चंद्र जे नाले चवंदा त चंद्र खे 10% ॾींदा हुआ। चंद्र जी ज़िंदगी में उहे ॾींहं क़यामत खां घटि न हुआ जॾहिं लखे हिंदुस्तान जे विरहाङे खां पोइ माण्हू ॿिन्ही पासे हिजरत करे रहिया हुआ। इन सॼे अलमे में जॾहिं आम ऐं ख़ासि ज़बरदस्त नमूने मुतासिर थी रहिया हुआ त मास्टर चंद्र जहिड़ो फनकार कीअं पोइ रही सघे। भले को हीला छो न हलाए, भले को हीला छो न हलाए, सघंदो कुछ भी न पाए, हाय हाय चल ही ज़मानो कंहिंखे न रुलाए, चल ही ज़मानो कंहिंखे न रुलाए। हुन हालतुनि जी संगीनी खे महसूस कंदे फिल्म अबाणा ठाहे वरिती जंहिंमें मरकज़ी किरदार बि पाण अदा कयाई। उन फिल्म जो कलाम वतन खां अबाणा हाणे बि असांजी दिलनि खे गरमाइण लाइ काफ़ी आहे। वतन खां जुदा थी लॾींदा वञनि था यार पखी बाग पंहिंजो, छॾींदा वञनि था वो छॾींदा वञनि था। है पका पुराणा, है वतन जताना, है मिठाया बाणा, है पका पुराणा, है वतन जताना, है मिठाया बाणा। छदे कुतब बेदिल ऐं बेकस जा डेरा, छदे शाह स्वामी दलपत जा डेरा, दरागन खां अॼु दूर थींदा वञनि था वो पखी बाग पंहिंजो, छॾींदा वञनि था यार छॾींदा वञनि था। है पका पुराणा, है वतन जताना, है मिठा बाणा, है पका पुराणा, मास्टर चंद्र पंहिंजे अबाणे शहर ठारूशाह खे हमेशा लाइ अलविदा चई मुंबई में रहाइश अख्तियार कई, जिते पोइ संदसि तख़लीकुनि में वतन धरती खां विछोड़े जूं सदाऊं ईंदियूं रहियूं। खेसि हिकु भेरो ॿीहर ठारूशाह जे सिक हिते खणी आई, पर हिन भेरे असांजो फनकार महिमान मास्टर चंद्र वतन जी सिक में साल 1955 जे सेप्टेम्बर महीने में ॿीहर सिंध आयो। हू पूरा 3 महीना सिंध में रहियो। इन अरसे दौरान ठारूशाह बि आयो। शहर जे मशहूर तालीमदान साईं अब्दुल्ला सूमरे जी अॻवानी में शहर वासिन संदसि भरपूर आजियां कई। हाई स्कूल जे ग्राउंड ते शाम वेले मौसीकी जी वॾी महफ़िल सजाई वई। हिन दफ़े ठारूशाह जे चांडूमल जा पंहिंजे महबूब शहर लाइ ही आख़िरी आलाप हुआ। वतन खां अबाणा जहिड़ा ॿोल ॿुधी न फ़क़ति लोक रोईंदो रहियो, पर उन ई ॾींहुं ठारूशाह जो आसमान बि सोगवार थी वियो। हिकु अलमनाक शाम जेका सुबुह टाणे पंहिंजे अंजाम ते पहुती ऐं उहा राति अॼु बि हिन शहर जे पुराणनि रहाकुनि खां नाहे विसरी सघी। जॾहिं सन 1955 में उहो आयो, पोइ असांखे ख़बर पई। मां स्टेशन ते वियुसि। स्टेशन जे ॿाहिरां हुनजो वॾो इस्तक़बाल थियो। तमामु घणे में घणो मां पाण हुउसि। 3 ॾींहं ताईं मां मास्टर चंद्र सां गॾु रहियुसि। उन टांगे में विहारे मूंखे आंदो। जॾहिं हिते दर जे ॿाहिरि पहुतो, रोड खां तकिड़ो आयो, सजदो कयो दर खे, सजदो करे चुमी पियो करे, भाकुर पियो पाए पिलरनि खे। पोइ हुन पाणी पीतो, जज़्बाती बि हो, ख़ुशि बि हो। पोइ हुन पंहिंजी जनम भूमीअ ते किरी पियो त हिते मुंहिंजी माउ जी खट हुई। त उन खां पोइ हिते प्रोग्राम कयो। असां हुनजो प्रोग्राम में शिरकत कई। 3 ॾींहं ताईं असां जाइ ख़ाली करे छॾी। असां हुनखे चयो, बाबा को बि शइ तुंहिंजी हिते आहे त उहो असांखे ॿुधाए पंहिंजी खणी।
हो ॾाढो ख़ुशि थियो, बार बार असांखे तमामु, ऐं उन एतिरा ख़त लिखिया, उहे अमेरिका में रिसाला मोकिलिया, मगर जेके माण्हू ईंदा आहिनि उहे खणी वञनि था शयूं असांजी। हर शइ जे बड़ हो वॾो बड़ इन खां मोरीअ खां थोरो पोइती असां ॾिठोसीं। हा 9 लखे थी हिते अंबोशी हणंदा हुआ, हिते अंबोशी बणंदा हुआ, बाबे तव्हां ईंदा भा अंबोशी बणंदा, चंद्र ॻाईंदो हो, पछाड़ी चंद्र पछाड़ी ॾींदा वारो, चंद्र खे ॾींदा पछाड़ी वारो, चंद्र वरी पंहिंजे हिसाब सां माना हुनजो आवाज़ु अला तौर जो घणो आहे नी, पोइ चंद्र खे आवाज़ु ॾींदा। पोइ जेको हिकिड़ो माण्हू हो पछाड़ी वाच पुछलाए ॾिनईंसि, पटको पुछलाए ॾिनईंसि, खमीस बि लाइ ॾिनईंसि, चई चंद्र अञा ॻाए, चई ॻायां छा तूं हड़े सामान न त मां केॾे वञा घर खणी। पोइ वीचारो चई कच्छ ॿियारे चई बाबा हे सामान पंहिंजो खई वञ। माना चंद्र जेको पंहिंजे फन जे ज़रिए जेको कमाईंदो हुयो, ग़रीबनि जी मदद बि कंदो हुयो, ऐं तव्हां ते माना जेको आहे सो इश्क जे अंदाज़ में तव्हां हुनखे ॿुधो पिया। अॼु ॾींहं ताईं तव्हां फ़ोन जी हर शइ फ़ोना वग़ैरह रखे वेठा आहियो, त हीअ त वॾो इश्क आहे। अॼुकल्ह जे दौर में इहा शइ किथे आहे? इश्क हींअर मां अॼु ताणी मां ॿुधायां नी, जीअं मां ॼाओ आहियां बाबे साईं फ़ोन वरितो आहे, असां चंद्र मां जीअं ॿुधो आहे, जीअं पंहिंजे सांभर में जीअं ॿुधो आहे, जीअं ठहियो आहे। ऐं अला मां चवां थो त चंद्र जहिड़ो ॻाइणो वरी किथे दुनिया में न आहे। तुझी तो कुछ दिल आहे वो सुना, तुझी तो कुछ दिल आहे, तुझी तो कुछ दिल आहे वो सुना, तुझी तो कुछ दिल आहे, तुझी तो कुछ दिल आहे वो सुना। हलण तो तुझो ॿुधाए, मिलण तो तुझो ॿुधाए, ॿियो खिलण तो तुझो ॿुधाए, त सुना तुझी तो कुछ दिल आहे। माथो अचां तूं मुंहुं थो लिकाई, माथो वञा तूं हशर मचाई, लिकी लिकी थो झातर पाई, छो नथो अखि अखि सां अटकाई। शायद को सुहिणा शर्माई, शायद को सुहिणा शर्माई, दर्द खे दिल में लिकाए, दर्द खे दिल में लिकाए। चाचा जाने माना ॿुध जे त सॼो ॾींहुं खुटी वेंदो, पर तव्हां वटि जे रिकॉर्ड न खुटी सघंदो? न कोन खुटंदो बाबा रिकॉर्ड, भली ॿ रातियूं मां तोसां ॿधलां, 3 ॿधलां, हल हलां हलो हलां, भली मां 3 रातियूं ॿुधायां नी, कोन रिकॉर्ड खुटंदो। अच्छा, माना तव्हां वटि एतिरो रिकॉर्ड आहे जो 3 रातियूं असां वेही तव्हां वटि ॿुधूं? फरमाश ॿुध पियो, हल त हल त कोन उथंदे, वरी लुत्फ़ पियो अहिड़ो ईंदी, चवंदे उथां ई न। हर फन में आहिनि के होशियार सिंधी, सिंधी मजिस्ट्रेट मुंशी गवर्नर बि सिंधी, किथो फिल्मी दुनिया त एक्टर बि सिंधी, चढ़ो बस में ड्राइवर कंडक्टर बि सिंधी, करे घोर रेलुनि में ठोकर बि सिंधी, उते जंहिंजे दर ते हज़ारे हा चेला, हिते सही लोकल में बि पिननि था केला, तॾहिं बि त फैशन जो पाइनि था गानो, कमाइनि था कोडी त ख़र्चनि था आनो, न पाकेट में भल हुजे हिक बि पाई, दुनिया में थी चलो हूंदो यार सिंधी, दुनिया में थी चलो हूंदो यार सिंधी, वफ़ाई जा पुछा वफ़ादार सिंधी। ऑरेंज स्मार्ट पेस्टिसाइड खणी आयो आहे रगड़ा, जेको कपह जे रस चूसींदड़ जीतन जेसिड आर्किड्स के रगड़े छॾे। ऑरेंज स्मार्ट पेस्टिसाइड जो रगड़ा जेको आहे सब खां ताकतवर। मैं हूँ अहमद शाह, पाकिस्तान का जूनियर स्टार, और मेरा स्टार है पॉपुलर जूनियर, और आपका From the House of Popular। ऑरेंज स्मार्ट पेस्टिसाइड खणी आयो आहे बिल्ला, जेको अची मक्का ऐं उन्हनि जे अंडनि, ॿारनि ऐं बालगनि जो ख़ात्मो करे, ऐं कपह भरपूर गुल बूटनि सां रहे सरसब्ज़ ऐं शादाब। पॉपुलर पॉली फ्रूट जूसेस, आपके ख्वाबों की खालिस पहचान। पॉली द सिप ऑफ जिंदगी। पॉली अब नींबू पानी फ्लेवर में भी
From the house of popular. ऑरेंज स्मार्ट पेस्टिसाइड खणी आयो आहे बिल्ला जेको अची मक ऐं उन्हनि जे अंडनि ॿारनि ऐं बालगनि जो ख़ात्मो करे ऐं कपह भरपूर गुल बूटनि सां रहे सरसब्ज़ ऐं शादाब। ताज़ा वनस्पति और ताज़ा कुकिंग ऑयल बनाने वालों की तरफ से तमाम अहले वतन को ईद मुबारक। ताज़ा में ही मजा है। ऑरेंज स्मार्ट पेस्टिसाइड खणी आयो आहे रगड़ा जेको कपह जे रस चूसींदड़ जीतनि जेसिड आर्किड्स के रगड़े छॾे। ऑरेंज स्मार्ट पेस्टिसाइड जो रगड़ा जेको आहे सब खां ताकतवर। यही है जिंदगी की उड़ान। पॉपुलर पॉली फ्रूट जूसेस, आपके ख्वाबों की खालिस पहचान। पॉली द सिप ऑफ जिंदगी। फ्रॉम द हाउस ऑफ पॉपुलर। ऑरेंज स्मार्ट पेस्टिसाइड खणी आयो आहे बिल्ला जेको अची मक ऐं उन्हनि जे अंडनि ॿारनि ऐं बालगनि जो ख़ात्मो करे ऐं कपह भरपूर गुल बूटनि सां रहे सरसब्ज़ ऐं शादाब। चंद्र असां सभिनी खां 3 नवंबर 1984 ते खिलंदे मोकिलायो वियो। हू हाणे जिस्मानी तरह त असांजे विच में मौजूद न आहे पर संदसि लाजवाल शाइरी ऐं अमर आवाज़ असांजे दिलनि खे गरमाइण लाइ हमेशह मौजूद रहंदो। दुनिया में सबको दोस्त चंद्र जो जवाए, ओ दोस्त चंद्र जो जवाए। दुनिया में सबको दोस्त चंद्र जो जवाए, ओ दोस्त चंद्र जो जवाए। जाओ तो चंद्र को वत छा आहे, जाओ तो चंद्र को वत छा आहे। खोले लको बुझाई त तू कहते आज सुनाए। मास्टर चंद्र जी जेका आहे सा क़ीमत जेका आहे केरु बि नथो चुकाए सघे शाइरीअ जी। त ठारू शाह में एतिरो सुञाण वारा माण्हू आहिनि त उहे जेके आहिनि सरंदी वारा आहिनि। हिकिड़ी अकेडमी क़ाइमु हुअणु घुरिजे जेका मास्टर चंद्र जे ॻाइण खे ऐं उन फ़न खे जेका आहे सा उजागर करण जे लाइ हिकिड़ी जेका आहे समाज मौजूदु आहे। महिरबानी करे असां सरकारी सतह ते या ख़ानगी सतह ते असांजो पैगाम ॾियणु था चाहियूं त मास्टर चंद्र जे लाइ हिकिड़ी अकेडमी हुअणु घुरिजे जिथे नए नसुल खे उन राग जी सिख्या ऐं उन जे ॼाण मुतालिक़ जेको आहे सो हिकिड़ो इल्मु ॾिनो वञे त मास्टर चंद्र छा हुयो। मास्टर चंद्र हिकिड़ी महाशख्सियत हो, बहितरीन उस्ताद हुयो, बहितरीन अदब में हुन कमु कयो ऐं काफ़ी सारा जेको सो असांजे शहर खे रोशनास करायो, दुनिया में असांजे शहर जो नालो रोशन करायो ऐं हिंद सिंध जेको सो असांखे मशहूरु कयईं। मास्टर चंद्र हिकिड़ी वॾी शख्सियत हुयो, उन ते जेतिरो ॻाल्हाइजे हो घटि आहे। ऐं इहो चवंदुसि त हीअ ठारू शाह जा माण्हू जेके आहिनि रवासी तमामु वॾी दिलि वारा आहिनि जो मास्टर चंद्र खे यादि पिया करनि ऐं हिकिड़ी सोशल समाजी ऐं हिकिड़ी सुजागी आहे जेका हमेशह रखणु खपे। मास्टर चंद्र हिकिड़ो महान कलाकार हो, आलमी शख्सियत हो। असां मास्टर चंद्र जे लाइ इहो कयो आहे त टाउन कमेटी ठारू शाह तरफ़ां असां उनजी यादगार गेट जोड़ायो आहे। असां उन जूं गलियूं जीअं त तव्हां ॾिसो था पेवर ब्लॉक सां गलियूं जेको आहे उन्हनि जूं जोड़ायूं आहिनि, तयारु करायूं आहिनि ऐं ख़ासि तौर ते उनजे घर जी, उनजी गलियुनि जी, उनजी जेको आहे आस पास सफ़ाई सुथराई जो जजो इंतज़ाम कंदा आहियूं। हिते हिकिड़ो गेट असां हाणे मास्टर चंद्र साहिब जे नाले सां असां यादगार गेट मंज़ूरु करायोसीं ऐं उहो ठही वियो आहे, ॿाहिरि आहे। हिन गलियुनि जो हाल तमामु ख़राबु हूंदो हो। हिते जेको इन घर जा हाणे खां जेको मालिक आहिनि जेको रहनि था, तव्हां उन्हनि खां बि पुछा करे सघो था। हींअर तव्हां चारो तरफ़ हिन घर जे हलिया वञो त तव्हांखे सुठा पेवर स्ट्रीट्स नज़र ईंदियूं। जेको टाउन जे बस में आहे उहो टाउन बिल्कुलु कयो आहे। जेको बि हिननि जे घर जी सराउंडिंग्स या आउटर पार्ट्स जेको आहिनि उन्हनि सभिनी खे असां मेंटेन भी कयो आहे ऐं बहितर भी कम करण जी कोशिश कई आहे। बाक़ी जेको हेरिटेज बिल्डिंग्स आहिनि ही बेसिकली हुन हवाले सां तव्हां हिनखे नेशनल हेरिटेज बिल्डिंग भी चई सघो था। त इहा कमु आहे सक़ाफ़त खाते वारनि जो। त असां बि तव्हां इहो सुठो प्रोग्राम कयो आहे। असां बि रिक्वेस्ट कंदासीं, लेटर भी मोकिलींदासीं कि भई हिन घर में अगरि कोई अहिड़ी शयूं आहिनि जेको हाईलाइट कई वञनि या मेंटेनेंस जे हवाले सां। पर हाणे ही बेसिकली हिकिड़ो नालो आहे हिन जाइ जो ऐं हिते प्राइवेट ओनर्स रहनि था हाणे ऐं माशाल्लाह हू पाण बि हिन घर खे तमामु सुठे नमूने सां मेंटेन करे रहिया आहिनि। त मां सम्झां थो कि उन्हनि जो सक़ाफ़त खाते वारनि खे उन्हनि जो हथु वधाइणु खपे। जेतोणीकि मास्टर चंद्र खे असां खां विछड़े केतिराई साल गुज़री चुका आहिनि पर संदसि ॻाल्हि मक़बूल कलाम अॼु बि मुख़्तलिफ़ फ़नकार महफ़िलुनि में ॻाईंदा रहनि था।
तुंहिंजे शहर में आयुसि क़िस्मत सां पर सुहिणा की न रहायो दर्द में पंहिंजो देश छॾे परदेस में वेठ सजाए दे तुंहिंजे दर्द में पंहिंजो देश छॾे परदेस में वेठ सजाए दे मां ही न छॾियां पंहिंजो वतन पर न्यापन साण घुरायो तुंहिंजे शहर में आयुसि क़िस्मत सां पर सुहिणा में आयुसि क़िस्मत सां पर सुहिणा की न रहायो दिन ता छॾिया मां जिंदो जान खोरे ओ घुरन मासूमूं का दिया हूं त कोरे ओ दिन ता छॾिया मां जिंदो जान खोरे ओ घुरन मासूमूं का दिया हूं त कोरे ओयो पिया कुहने सोना हुस्न वारने जिन्नन में निहारींदे मरींदे हुस्न वारन जिन्नन में निहारींदे मरींदे अड़ाए पाण पिंजरे में पुकारींदे मरींदे हुस्न वारन जिन्नन निहारींदे मरींदे लगई जे तीर सुहणन जा सटे विझंदई पटे विझंदई तीर न हणो पल पल तूं हे तीर न हणो पल पल तूं पंहिंजे अखियुनि खे
इन पिड़नि ते न पाइज मंज़िल ज़रा कथनवा दिल सोच समझी लाइ गुल खे छिनज संभाले गुल खे छिनज संभाले गुल साण खार आहिनि ये दिल लॻी जूं ॻाल्हियूं दिल में हज़ारे आहिनि ये दिल लॻी जूं ॻाल्हियूं ये दिल लॻी जूं ॻाल्हियूं दिल में हज़ार आहिनि कहिड़ियूं भला ॿुधायां हिते बेशुमार आहिनि ये दिल लॻी जूं ॻाल्हियूं ये दिल लॻी जूं ॻाल्हियूं ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त मास्तर चंद्र जेको आहे सो आलमी लेवल जो जेको सो गुलकार ॻाइणो ऐं जेको आहे सो अदाकारी नमूने सां हर लिहाज़ सां हिकु लेखक बि आहे त उन जी जेको आहे सो असर घोर न लहण जे करे अॼु हू नौजवान जेकी यंग जनरेशन आहे उन जे दिलनि मां निकिरंदो पियो वञे त उन्हनि तां जेको आहे सो इहो मास्तर चंद्र जे हवाले सां ठारू शाह ऐं उन जे आसपास में हिकु अकेडमी जोड़णु खपे जंहिंमें जेके नौजवान रागी आहिनि उन्हनि खे मास्तर चंद्र जा गीत गज़ल गाना जेके आहिनि उहे जेको आहे सेखारिया वञनि त जीअं हीउ जेको हेॾो सारो फ़नकार आहे हेॾो सारो जेको अदीब ऐं ॾाहो असां खां जेको आहे सो विसरंदो पंहिंजे नौजवान ज़हननि मां हू ॿीहर जेको आहे सो अची सघे ऐं हुन जेको ॻाइणु जेको आहे सदाबहार नमूने सां रहे कैमरामैन परवेज़ आलमानी सां गॾु DM सुमरो KTN न्यूज़ ठारू शाह। ऑरेंज स्मार्ट पेस्टिसाइड खणी आयो आहे बिल्ला जेको अची मक ऐं उन्हनि जे अंडनि ॿारनि ऐं बालगनि जो ख़ात्मो करे ऐं कपह भरपूर गुल ॿूटनि सां रहे सरसब्ज़ ऐं शादाब जज़्बा बढ़े